नाज़रीन, मोरो मां जानी जुमानी की रिपोर्ट मुताबिक मोरो सियासी समाजी बिरादरी के मोअज़्ज़िज़ शख्सियत गुलाम हुसैन कोराई, पीपल्स पार्टी अगवान रईस सिकंदर खान कोराई, बिल्डर खान साहब, नज़ीर खान, शाह मोहम्मद कोराई, लाला मोहम्मद खान समेत बियन डी मोरो प्रेस क्लब आमद चूंडियल उहिदेदारन के गुलन जा तोहफ़ा ॾिना, जॾहिं त सहाफ़िन पारां मेहमानन के सिंध जी सुखड़ी अजरक जा तोहफ़ा पेश कया विया। मोअज़्ज़िज़ मेहमान चयो त कलम ज़रिए अवाम जो आवाज़ इक़्तिदार जे ऐवाननि ताईं पहुचायो था। सोशल मीडिया तमाम फास्ट कम करे रही है, जंहिं सबब अवाम जा काफ़ी मसइला तुरत हल थियनि था। उन मौके ते मुअज़्ज़िज़ शख्सियत गुलाम हुसैन कोराई चयो त सहाफ़ी पंहिंजा पेछा ख़त्म करे अमली कम कनि। नवाब अली असगर कोराई तोड़े संदसि टीम के मुबारकबाद पेश कयूं था। असांजो संदन सां मुकमल सहकार जारी रहंदो, जॾहिं त प्रेस क्लब जी बेहतरी लाइ माली मदद जो पिणु ऐलान कयो वियो आहे। जॾहिं पीपी अगवान रईस सिकंदर कोराई चयो त सहाफ़ी जानी जुमानी हिकु जाखोड़ी ऐं मेहनती सहाफ़ी आहे। मोरे समेत आसपास जे इलाइक़नि जो आवाज़ बणिजी पंहिंजे चैनल अख़बारनि में ख़बरूं हलाए थो। सहाफ़ी जानी जुमानी के सलाम आहे। उन मौके ते प्रेस क्लब जे सहाफ़िन मंजूर लगारी, वहीद मस्तोई, मोहम्मद बख्श आलमानी, आरिफ अली यूसुफ ज़ई, ज़फ़र पहवर राव, अज़ीज़ खिज़र हयात ऐं ॿिया सहाफ़ी दोस्त शरीक हुआ ऐं शुक्रियो अदा पिणु कयो वियो।